सबीले हुसैन सबीले हुसैन सबीले हुसैन सबीले हुसैन चले आओ 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 सबीले हुसैन पर आओ सबीले हुसैन पर ज़हन में करबला के हो प्यासे। भिचा शहर जे मुख्य चौराहे ते मोरा चौक ते भिचा शहर जे मशहूर नाले वारे क़दीम होटल निगाह लतीफ़ होटल मालिक थधे मिठे शरबत जो स्टॉल लगाए रश छॾियो। रश वारो माहौल बरक़रार। निगाह लतीफ़ होटल मालिक सैयद ख़ादिम शाह तरफ़ां शदीद गर्मी निटण उस जे मौक़े ते थधे मिठे सबील हुसैन जो एहतमाम कयो वियो, जिते भिटाई जी दरगाह ते ईंदड़ ज़ाइरीन तोड़े मक़ामी शहरिन जो सबील हुसैन जे लॻल स्टॉल ते हजूम बरक़रार। निगाह लतीफ़ होटल जे मज़दूरनि ख़ालिद लाशरी हुसैनी मल्हा थधे मिठे शरबत पियारण में मसरूफ़। अहिड़े अमल ते ज़ाइरीन तोड़े शहरिन पारां दुआउनि जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।